मौजूद साथियों अस्सलाम वालेकुम। आऊं आहियां हुसन अब्बास। सॼे मुल्क में इलेक्शन जो माहौल गरम आहे ऐं जिथे समूरियूं पार्टियूं मैदान में लथल आहिनि उते पाकिस्तान जी पुराणी पार्लियामानी पार्टी जमियत उलमा इस्लाम भी सॼे मुल्क जी सिंध में भी उन्हनि इलेक्शन जूं तैयारियूं भरपूर ज़ोर शोर सां उन्हनि करे वरितियूं आहिनि। पहिरियों दफ़ो आहे जो JUI जमियत उलमा इस्लाम सॼी सिंध जे सूबाई ऐं क़ौमी असेंबली जे तकनि ते उन्हनि जेको आहे सो फार्म भराया आहिनि ऐं बाक़ाइदगी सां इलेक्शन वेहण जे मुंड में आहिनि। पीपल्स पार्टी जे लाइ सभ खां वॾे में वॾो मसइलो GDA आहे ऐं उनखां पोइ वॾे में वॾो मसइलो JUI आहे। JUI जे अॻुवाण राशिद महमूद सूमरो साहिबु सिंध में PS ऐं सूबाई क़ौमी असेंबली जे तकनि ते उन फार्म जमो कराया आहिनि। उनजा फार्म बहाल बि थी विया आहिनि ऐं मुक़ाबले जो हिकिड़ो वॾे मुंड में आहे। ॾिसिजे इहो त आया हिन वक़्तु जमियत उलमा इस्लाम अञा ताईं GDA सां सीट एडजस्टमेंट नाहे कई। किथे किथे जीअं मिसाल लाड़काणे में मौज़म अब्बासी साहिब सां उन्हनि जी सीट एडजस्टमेंट आहे या उन्हनि सां उन्हनि जो इतिहादु आहे। सिंध जे ॿियनि तकनि ते अञा ताईं उन्हनि बाज़ाब्ता तौर ते GDA या पीपल्स पार्टी अञा कंहिंसां बि उन्हनि सीट एडजस्टमेंट नाहे कई। मुक़ाबला सख़्तु थियण वञनि पिया। राशिद महमूद सूमरो साहिबु 3 तकनि ते विढ़े पियो ऐं JUI जो सॼी सिंध में वोट बैंक तमामु घणो थी वियो आहे। उन्हनि महिनत कई आहे, उन्हनि ठाहियो आहे। वोट कीअं ठहियो आहे उहो अॼु असांजो मौज़ू न आहे, पर JUI जो वोट बैंक तमामु मौजूदु आहे। उहो पीपल्स पार्टी खे तमामु शदीद नुक़सानु ॾींदो ऐं जेकॾहिं JUI सिंध में इलेक्शन नथी खटे तॾहिं बि पीपल्स पार्टी JUI जे वोट जे हिसाब सां ज़रूरु उनखे नुक़सानु पवंदो ऐं GDA जो उम्मीदवार उते इलेक्शन खटे ई खटे। JUI गुज़िरियल जेका 2018 में थी हुई इलेक्शन, उन में ज़रियनि वटां इहा ॼाण मिली हुई त जमियत उलमा इस्लाम बिलावल भुट्टो ज़रदारी साहिब खां इलेक्शन खटी हुई, पर का डील थी हुई जंहिंजे तहत राशिद महमूद सूमरे साहिबु हारायो ऐं उन में पोइ छा थियो, नुक़सानु त थियो JUI जो, पर चवनि था त डील थी हुई। हिन वारे मौलाना फज़ल रहमान साहिबु कंहिंसां बि सिंध में डील करण जे मुंड में न आहे, बल्कि इलेक्शन वेहण जे मुंड में आहे। लाड़काणो, शिकारपुर ऐं सिंध जे ॿियनि हिसनि में JUI जो तमामु घणो वोट आहे। ख़ुसूसन शिकारपुर, लाड़काणो, शहदाद कोट, घोटकी, पनो आकिल या लाड़ जे कुझु हिसनि में हिननि जो इलाही सारो वोट आहे। उन करे पीपल्स पार्टी जे लाइ हर तरफ़ खां ख़तरात आहिनि इलेक्शन हाराइण जा। अञा ताईं GDA ऐं JUI जे विच में बाज़ाब्ता तौर ते इलेक्शन सीट एडजस्टमेंट नाहे थी ऐं न ई वरी पीपल्स पार्टी सां थी आहे, पर राशिद महमूद सूमरे जो तमामु घणो वोट आहे ऐं राशिद महमूद सूमरो मुंहिंजे ख़्याल में त 4 खां 5 या अञा बि मथे सूबाई ऐं क़ौमी असेंबली जूं सीटूं खणी सघे थो। शिकारपुर में महर बिरादरान खे तमामु घणो ख़तरो आहे। महर बिरादरान सां शिकारपुर वारनि सां कुझु ॿ हथ बि थी विया आहिनि, उन ते पाण कचहरी कंदासीं, पर इहो आहे त JUI जो मूंड मुकमल तौर ते इलेक्शन वेहण जो आहे। JUI इलेक्शन जूं काफ़ी सीटूं खणण जे लाइ तयारु आहे ऐं पीपल्स पार्टी खे शदीद ख़तरो JUI में आहे। जेकॾहिं JUI का डील न कई ऐं JUI मुकमल तौर ते बाज़ाब्ता तौर ते सीरियस थी इलेक्शन विढ़ी त इहा इलेक्शन में वॾे में वॾो टफ टाइम ॾींदी पीपल्स पार्टीअ खे। जिथे GDA जा मज़बूत उम्मीदवार, GDA जो मज़बूत वर्क, GDA जी मज़बूत तयारी आहे, उते JUI बि संदरो ॿधी लथी आहे। हाणे ॾिसिजे त जेकॾहिं मौलाना फज़ल रहमान साहिबु पीपल्स पार्टी सां का डील न कई त पोइ यकीन ॼाणो त पीपल्स पार्टीअ खे सिंध में शदीद ऐं इंतिहाई बुरी शिकस्त मिलंदी। उन जे लाइ राशिद महमूद सूमरे जो जेको आहे सो जेको होमवर्क आहे उहो कंप्लीट आहे। पाण वॾे इंतिहाई मज़ामती मूंड में आहिनि, पंहिंजे इतिहादुनि सां गॾु आहिनि ऐं JUI जेकॾहिं हिमत करे थी त पोलिंगुनि में ऐं वर्क में पीपल्स पार्टीअ खे वॾो टफ टाइम मिलंदो।
पर वरी बि साॻी ॻाल्हि कयां थो त जेकॾहिं मौलाना फज़ल रहमान साहिबु का डील न कई त, छाकाणि त डील जूं ॻाल्हियूं हलनि थियूं पियूं। ज़रदारी साहिबु कंहिं न कंहिं बहाने सां मौलाना फज़ल रहमान साहिब खे इंगेज करण जी कोशिशि करे रहिया आहिनि। सो ॾिसजे त छा थो थिए। दोस्तो, मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं मुंहिंजे चैनल खे शेयर बि कयो। प्रोग्राम ॾिसंदा रहो, असां सां जुड़ियल रहो। महिरबानी।